एहसानात हैं जेके अल्लाह ताला इंसान जे मथां हर वक्त फरमाए रहियो आहे। उन्हनि एहसानात मां, उन्हनि इनामनि मां रब्बुल आलमीन असांखे अता फरमाई आहे। पूरी कायनात में इंसान जे मथां तमाम इंसानियत जे लाइ सब खां वधीक मुहसिन इंसानियत सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पूरी कायनात खा व कायनात मुस्लिम हुजे खा गैर मुस्लिम हुजे, ख़ुसूसन जिन खे अल्लाह ताला ईमान जी दौलत सां नवाज़ियो आहे, उन्हनि जे लाइ त सभ खां वधीक सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मुहसिन आहिनि। पूरी कायनात में जेतिरा पाण मुहसिन आहिनि उन जे बराबरि को मुहसिन कोन्हे। साहबी फरमायो त कान दाइमल फ़िक्र, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हमेशा मुतफ़क्किर रहंदा हुआ। वदाइमल अहज़ान, हमेशा ग़मगीन रहंदा हुआ। ऐं इहो संदन हुज़न या फ़िक्र इन करे कोन हो त मुंहिंजी उम्मत जी माश जो छा थींदो, तंगी थींदी, कुशादगी थींदी। उन जो त अल्लाह ताला ज़िम्मो खणी छॾियो आहे। वमा मिन दाब्बतिन फिल अर्ज़ इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा, ज़मीन ते जेका बि शइ चुरे थी फिरे थी उन्हनि सभिनी जो ज़िम्मो अल्लाह ताला रिज़्क़ जो ज़िम्मो पंहिंजे ज़िम्मे कयो आहे। सभिनी खे रोज़ी अल्लाह ताला अता फ़रमाए थो। पाण जेको हर वक़्तु मुतफ़क्किर रहंदा हुआ, महज़ून रहंदा हुआ, उन जो सबबु सिर्फ़ु हिकिड़ो हो, खेनि इहा ॻणती हुई, इहो फ़िक्र हो त कंहिं तरीक़े सां मुंहिंजी उम्मत जहन्नम खां बची वञे, जहन्नम जे अज़ाब खां बची वञे। उहे आमाल मुंहिंजी उम्मत करे ता क़यामत, जंहिंजे करे हू जन्नत जो जा हक़दार बणिजी वञनि, जहन्नम खां बची वञनि। इन करे पाण मुतफ़क्किर रहंदा हुआ, ग़मगीन रहंदा हुआ। ख़ुदि पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हिकु मौक़े ते मिसाल ॾेई सम्झायो त मुंहिंजो ऐं उम्मत जो मिसाल ईअं आहे जीअं को शख़्स बाहि खे ॿारे ऐं उन बाहि ते पतंग ईंदा आहिनि, सड़ी वेंदा आहिनि, चाहे जेतिरा बि हुजनि पतंग, पर उहे बाहि हक़ीक़त सम्झ में न अचे तेसीं ताईं उन जे साम्हूं उन जी लज़त रहे थी ऐं उन लज़त में हू पंहिंजी ज़िंदगी तबाह करे थो छॾे ऐं जहन्नम जो मुस्तहिक़ थियो थो वञे। त पाण फरमायूं त अगरि को शख़्स इन्हनि पखियुनि खे जेके पतंग आहिनि इन्हनि खे हटाए, पखी उन में सड़ी ख़तम थो थिए त हीअ बि पंहिंजे लाइ जहन्नम खे ख़रीद थो करे। लेकिन सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उम्मत ते एतिरा शफ़ीक़ जो फरमायूं त इन जे करे आऊं मुतफ़क्किर रहां थो त कंहिं तरीक़े सां मुंहिंजी उम्मत जेका आहे सा इन जहन्नम खां बची वञे। पोइ जेको एॾो वॾो मुहसिन हुजे, मुहसिन इंसानियत हुजे ऐं उन जो उम्मती पोइ बि सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इसमें गिरामी अचे त कम से कम हिकु दफ़ो बि दुरूद शरीफ़ न पढ़े त इन खां वधीक बख़ील केरु थींदो। संदन एहसानात एतिरा
पाण एतिरा मुतफ़क्किर, पाण एतिरो ख़्यालु रखण वारा ऐं ही सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इस्मे गिरामीअ ते चाहे बार बार संदन नालो तो अचे त हुअणु त ईअं घुरिजे त जेॾी महिल बि नालो अचे ओॾी महिल दिल ई दिल में सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़िजे, न त कम से कम हर मजलिस में हिकु दफ़ो त बार बार ज़िक्र अचे तो हिकु दफ़ो त सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुरूद शरीफ़ पढ़े। लेकिन अगर नथो पढ़े त हिन खां वधीक बख़ील ॿियो केरु थो थी सघे। युहसबुल मोमिनु मिनल बख़ील, ओ मोमिन इंतिहाई बख़ील आहे जंहिंजे आॾो मुंहिंजो ज़िक्र थिए वलम युसल्लि अलैया, ऐं मूं ते हू दुरूद न पढ़े। वॾी कोताही आहे, वॾी गफ़लत आहे। हालांकि दुरूद शरीफ़ अज़ीम शान इबादत आहे। जेका आयत करीमा मूं पढ़ी उन में अल्लाह रब्बुल आलमीन अजीब अंदाज़ सां फरमायो, बेशक अल्लाह ऐं उन जा मलाइक नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद पढ़नि था। ए ईमान वारो, अवां बि दुरूद पढ़ो ऐं सलाम मोकिलियो। सल्लु अलैहि वसल्लिमु तस्लीमा। अल्लाह ताला अजीब अंदाज़ हिते इख्तियार फरमायो। ईअं बि थी सघियो शुरूअ में अल्लाह ताला फरमाया या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमु तस्लीमा, बल्कि अल्लाह ताला पहिरीं पंहिंजो ज़िक्र फरमायो त असीं सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद पढ़ूं था, फ़रिश्ता बि पढ़नि था ऐं अवां बि पढ़ो। मोमिननि खे टे दर्जे ते ज़िक्र फरमायो। अलबत्ता अल्लाह ताला जो दुरूद जो मतिलबु आहे त अल्लाह मुसलसल सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते पंहिंजूं ख़ुसूसी रहमतूं नाज़िल फरमाए थो मुसलसल, ऐं फ़रिश्ता उन रहमत जी दुआ कनि था। ऐं मोमिन जेको दुरूद शरीफ़ असीं पढ़ूं था निमाज़ में, इन खां अलावा त हर कंहिंजे दुरूद जो अंदाज़ मुख़्तलिफ़ आहे, तरीक़ो मुख़्तलिफ़ आहे। लेकिन अल्लाह ताला जो केॾो फ़ज़ुल जो इहा वाहिद इबादत आहे जंहिंमें अल्लाह ताला इन इबादत में फ़रिश्तनि सां गॾु मोमिननि खे बि शामिल पियो फ़रमाए, या मोमिननि सां गॾु पाण शामिल पियो थिए। वरना नमाज़ आहे इहा मोमिन पढ़नि था, अल्लाह नमाज़ नथो पढ़े। रोज़ो मोमिन रखनि था, अल्लाह नथो रखे। ज़कात मोमिन ॾियनि था, अल्लाह नथो ॾे। हज मोमिन अदा कनि था, अल्लाह नथो करे। लेकिन दुरूद शरीफ़ उहा इबादत आहे जंहिंमें अल्लाह ताला मोमिननि सां गॾु शरीक थो थिए, या मोमिननि खे अल्लाह ताला पाण सां शरीक थो फ़रमाए। या वाहिद इबादत आहे, एॾी अज़ीम शान इबादत। हिकिड़े मौक़े ते हिकिड़े सहाबीअ अर्ज़ु कयो त अल्लाह जो हुकुम आयो आहे सल्लु अलैहि वसल्लिमु तस्लीमा। सलाम त असांखे ख़बर पई जॾहिं बि अव्हां जी ख़िदमत में अचूं था, सलाम पेश करियूं था, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अहिड़े तरीक़े सां अत्तहियात में अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु वरहमतुल्लाहि वबरकातुहू पढ़ूं था। लेकिन दुरूद कीअं पढ़ूं? सल्लु अलैहि अल्लाह फरमायो आहे त दुरूद कीअं पढ़ूं? सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन दुरूद इब्राहिमी ॿुधायो जेको असीं नमाज़ में पढ़ूं था त हिन तरीक़े सां पढ़ो, अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। ॿिए में बारिक जा लफ़्ज़ अचनि था, अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम
वाला आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। तो अल्लाह ताला जेको फरमायो ए ईमान वारो सल्लू अलैहि सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते अवां सलात पढ़ो। इन मां इहा सलात मुराद आहे। सलाम मां उत साहबा ख़ुदि ॿुधायो ऐं सलात मां इहो मुराद आहे, जंहिंमें अल्लाह फरमायो त तव्हां ही लफ़्ज़ चओ। सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन तालीम ॾिनी त तव्हां चओ अल्लाहुम्म सल्लि अला मुहम्मद। पहिरीं अल्लाह जो नालो, ए अल्लाह असां में ताक़त कान्हे जो असीं सलात पढ़ी सघूं। असां सलात जे लाइ ज़रूरी आहे त उन जा पूरे जेके बि उन जा कमालात आहिनि, जेके बि उन जूं सलाहियतूं आहिनि, उन्हनि जो इस्तेज़ार हुजे, उहे कमाल मालूम हुजनि, कमा हक़ मालूम हुजनि। अल्लाह रब्बुल आलमीन खां अलावा कंहिंखे सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा कमालात मालूम कोन आहिनि। इन करे इहा असांखे तालीम मिली त या अल्लाह असां केरु थींदा आहियूं जो सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मदह सना करे सघूं। सल्ले अला मुहम्मद, तूं ई ॼाणी थो उन जे मक़ाम खे, उन जे रुतबे खे, ऐं तूं मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते सलात दुरूद मोकिल, रहमत मोकिल। असां कुझु नथा करे सघूं, असां में उहा ताक़त कान्हे, उहा सघ कान्हे, असां वटि उहे अल्फाज़ कोन आहिनि। ए अल्लाह अल्फाज़ बि तो वटि आहिनि, पूरो इल्मु बि तोखे आहे। कमा हक़हू सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते बि रहमतूं तूं ई नाज़िल करे सघीं थो। बसि असांजो अर्ज़ु आहे अल्लाहुम्म सल्लि अला मुहम्मद। असां इहो अर्ज़ु करे सघूं था। ग़ालिब शाइर आहे, उन हिकिड़े मौक़े ते चयो, ग़ालिब पाण खे ख़िताब करे त मदे ख़ाजगां बयज़दा गुज़ाश्तम। सरकारे दो आलम मदे ख़ाजा, हिते ख़ाजा में मुराद सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सरक मर्तबे हमदे मर्तबे मकामे मर्तबे दाने मोहम्मद अस के ज़ात अल्लाह उहा ज़ात आहे मर्तबे दाने मोहम्मद अस। उहो ई सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मर्तबे खे सम्झी सघे थो।